आगाह कयां कि अहम ख़बर आहे। सिंध में कोरोना वायरस की रोकथाम लाइ अॼु खां 8 अगस्त ताईं जुज़वी लॉकडाउन लगायो वियो आहे। आगाह कयूं पिया कराची, हैदराबाद, नवाबशाह, मीरपुर ख़ास, सखर, लाड़कानी डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि में गैर ज़रूरी तौर घरनि खां ॿाहिरि निकिरण ऐं मोटरसाइकिल जी ॿेल सवारी ते पाबंदी लगाई वई आहे। गाॾियुनि में 2 खां वधीक माण्हू हंगामी सूरत में ई सफ़र करे सघंदा। किरियाने, बेकरी, सब्ज़ी, गोश्त जा दुकान शाम 6 वॻे ताईं खुलियल रहंदा, जॾहिं त मेडिकल स्टोर्स ऐं इस्पतालूं 24 कलाक खुलियल रहंदियूं। कराची में अपडेट्स वठंदासीं। लाइन ते मौजूद आहे नजीब नाइच। नजीब, छा तफ़सील आहिनि लॉकडाउन बाबति? जी बिल्कुल, वॾे वज़ीर जे हुकुम तहत ऐं जेको टास्क फोर्स जो कल इजलास थियो, उनमें जेके फ़ैसिला थिया उनमें उन ते जेको आहे अमल दरामद शुरू थी वियो आहे ऐं जेके शॉपिंग मॉल, उनखां अलावा जेके दुकानूं बंदि करण जो फ़ैसिलो कयो वियो उहे मुकमल तौरु अॼु शहर में बंदि नज़र अचनि पियूं। ऐं छाकाणि त पहिरियां ई छंछरु ऐं आचर ते लॉकडाउन वारी सूरत हाल रोज़ाना हर हफ़्ते जी बुनियाद ते जारी हुई, जे करे उन तहत बि जेको आहे अॼु हफ़्ते अॼु छंछर जे हवाले सां जेको आहे रोडनि ते रश तमामु घणो घटि आहे। उनखां अलावा कारोबारी जेके मर्कज़ आहिनि उहे मुकमल तौरु जेको आहे बंदि आहिनि। उनखां अलावा SOPs तहत जेके इंस्ट्रक्शन जारी कयूं वयूं हुयूं, जंहिंमें ॿेल सवारी ते पाबंदी समेत ॿिया केतिरा ई फ़ैसिला कया विया हुआ, उन ते पुलिस जेको आहे अमल दरामद कराइणु शुरू करे छॾियो आहे। ॿेल सवारी ते मुकमल तौरु शहर में पाबंदी आहे। कारोबारी तबिके पारां जेको आहे इन हुकूमत जे फ़ैसिले ते सख़्तु रद्दअमल ज़ाहिर कयो वियो आहे। कुझु देरि बाद जेको आहे कराची जा ताजिर प्रेस कॉन्फ्रेंस कंदा ऐं उन्हनि जो चवणु आहे त छाकाणि त पहिरियां ई उन्हनि जो तमामु घणो नुक़सानु थी चुको आहे। 2 ॾींहं जेके मुक़ररु कया विया हुया छंछरु ऐं आचर, उहे बहितरु हुया। पूरो हफ़्तो जेको आहे कारोबार बंदि रखणु तमामु घणो नुक़सानदाह हूंदो ऐं कुझु देरि बाद जेको आहे हू प्रेस कॉन्फ्रेंस कंदा इन हवाले सां। उनखां अलावा शहर में जेको आहे सिंध हुकूमत जे फ़ैसिले तहत मुकमल अमल दरामद नज़र अचे पियो ऐं उन हवाले सां जेको ख़ासि तौरु इंटर ट्रांसपोर्ट जेको ट्रांसपोर्ट हुई बंदि कई वई हुई, उन ते बि अमल नज़र अचे पियो। जी ठीकु आहे नजीब, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ। आगाह कयूं पिया सिंध में कोरोना वायरस जी रोकथाम लाइ अॼु खां 8 अगस्त ताईं जुज़वी लॉकडाउन लगायो वियो आहे। कराची, हैदराबाद, नवाबशाह, मीरपुर ख़ास, सखर ऐं लाड़कानी डिवीज़ननि जे नंढनि वॾनि शहरनि में गैर ज़रूरी तौरु घरनि खां ॿाहिरि निकिरण ऐं मोटरसाइकिल जी ॿेल सवारी ते पाबंदी लगाई वई आहे। गाॾियुनि में 2 खां वधीक माण्हू हंगामी सूरत में ई सफ़र करे सघंदा। अव्हां खे ॿुधाईंदा हलूं, किरियाने, बेकरी, सब्ज़ी, गोश्त जा दुकान शाम 6 वॻे ताईं खुलियल रहंदा, जॾहिं त मेडिकल स्टोर्स ऐं इस्पतालूं 24 कलाक ई खुलियल रहंदियूं। तालीमी इदारनि में इम्तिहान मुलतवी कया विया आहिनि ऐं यूनिवर्सिटीज़ बि 8 अगस्त ताईं बंदि रहंदियूं। उनखां अलावा वापारी, मज़हबी, तफ़रीह ऐं रांदियुनि जी सरगर्मियुनि ते बि मुकमिल पाबंदी हूंदी। कंबर समेत केतिरनि ई शहरनि में लॉकडाउन वारी सरकारी हुकुम ते अमल न थी सघियो आहे। कारोबार ऐं ट्रांसपोर्ट खुलियल आहे, जॾहिं त SOPs खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे। कंबर जी सूरत हाल मालूम कंदासीं हाकिम ख़ासि कैली खां। हाकिम, आगाह कजो, कंबर में लॉकडाउन जी छा सूरत हाल आहे? SOPs ते अमल थिए पियो? जी, सिंध गवर्नमेंट तरफां लॉकडाउन जो ऐलान खां बाद जेको नोटिफिकेशन खां बाद कंबर शहदादकोट ज़िले में मुकमल तौर ते कारोबार जेको आहे त उहो खुलियल रहिया आहे। लॉकडाउन खे का बि मुन न मिली आहे ऐं उनखे पुॾे हितां जी आवाम पुॾे छॾियो आहे। पर हितां जी जेकी ज़िले इंतिज़ामिया या पुलिस जेकी बि आहे, का बि नज़र नथी अचे। शहर में तमामु वॾी रश नज़र थी अचे ऐं हर दुकाननि ते ऐं मुख़्तलिफ़ बाज़ारूं जेके आहिनि, रेशम गली आहे, नीरोल की बाज़ार जेकी आहे, हर बाज़ार जेके नंढा वॾा जेके कारोबारी मर्कज़ जेके आहिनि त उहे खुलियल आहिनि। इंटरसिटीअ में जेके वैगन टाइप जेके आहिनि, उहे वैगनियूं बि जेके आहिनि त उहे हलनि थियूं। डबल सवारी ते को बि जेको आहे त न थी सघियो आहे, अमल न थी सघियो आहे ऐं शहर में मुकमल तौर ते माण्हू जेके आहिनि उहे डबल सवारी जेके इस्तेमालु करे रहिया आहिनि ऐं शहर को बि SOPs ते अमल न थियो कयो वञे ऐं न वरी कंहिं बि शहरीअ खे को मास्क पातल आहे, न को इंतिज़ामिया तरफ़ां का अहिड़ी का शहर में एटीट्यूड आहे जेको कंहिं माण्हुनि खे चयो वञे त बाबा तव्हां हिन शइ ते अमल कयो ऐं मास्क पायो ऐं लॉकडाउन ते को बि जेकी आहे हिन वक़्तु शहर में पुलिस या इंतिज़ामिया जो को माण्हू नज़र नथो अचे। मुकमल तौर ते जेको आहे शहर जेको आहे त उहो खुलियल नज़र आहे ऐं खुलियो पियो आहे
ऐं हर शहर ते जेकी आहे तमामु माण्हुनि जी पीउ ऐं रश बाज़ार में जेकी आहे तमामु घणी रश ऐं पीउ आहे जंहिं सबबु जेको आहे त कोरोना में वाध थी सघे थी ऐं उन खे अंदेशो नथो करे सघे। जी ठीकु आहे हाकिम, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ। आगाह कयूं पिया सिंध में कोरोना वायरस की रोकथाम लाइ अॼु खां 8 अगस्त ताईं जुज़वी लॉकडाउन लगायो वियो आहे। कराची, हैदराबाद, नौबशाह, मिरपुखा, सखर ऐं लाड़कानी डिवीज़ननि जे नंढनि वॾनि शहरनि में गैर ज़रूरी तौर घरनि खां ॿाहिरि निकिरण ऐं मोटरसाइकिल जी ॿेल सवारी ते पाबंदी लॻाई वई आहे। गाॾियुनि में 2 खां वधीक माण्हू हंगामी सूरतहाल में ई सफ़र करे सघंदा। किरयाने, बेकरी, सब्ज़ी, गोश्त जा दुकान शाम 6 वॻे ताईं खुलियल रहंदा, जॾहिं त मेडिकल स्टोर्स ऐं इस्पतालूं 24 कलाक खुलियल रहंदियूं। उनखां अलावा तालीमी इदारनि में इम्तिहान मुलतवी कया विया आहिनि ऐं यूनिवर्सिटीज़ बि 8 अगस्त ताईं बंदि रहंदियूं। वापारी, मज़हबी, तफ़रीह ऐं रांदियुनि जी सरगर्मियुनि ते मुकमिल पाबंदी हूंदी। कंबर समेत केतिरनि ई शहरनि में लॉकडाउन वारी सरकारी हुकुम ते अमल न थियो आहे, जॾहिं त SOPs खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे। ठटे मां सूरतहाल मालूम कंदासीं। लाइन ते मौजूदु आहे रशीद जाखरो। रशीद, आगाह कजो, इंतिज़ामिया पारां लॉकडाउन ते अमल करायो वियो आहे। हाँ जी, कोरोना जी वधंदड़ सूरतहाल खां पोइ हुकूमत सिंध पारां लॉकडाउन जे ऐलान बाद ठटे इंतिज़ामिया पारां तोड़े वापारियुनि जे ताउन सां ठटे शहर जे ऐं आसपास जे इलाइक़नि में मुकमल लॉकडाउन कयो वियो आहे। जॾहिं त पुलिस जो चवणु आहे त हिन वक़्तु वापारी तोड़े समाजी तंज़ीमनि जे अॻुवान पिण ताउन करण सां लॉकडाउन में बहितरीन असर आया आहिनि। जी ठीकु आहे रशीद, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ। नाज़रीन, अवां खे ख़बर पहुचायूं पिया सिंध में कोरोना वायरस जी रोकथाम लाइ अॼु खां 8 अगस्त ताईं जुज़वी लॉकडाउन लॻायो वियो आहे। कराची, हैदराबाद, नौबशाह, मिरपुखा, सखर, लाड़कानी डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि में गैर ज़रूरी तौर घरनि खां ॿाहिरि निकिरण ऐं मोटरसाइकिल जी ॿेल सवारी ते पाबंदी लॻाई वई आहे। गाॾियुनि में 2 खां वधीक माण्हू हंगामी सूरतहाल में ई सफ़र करे सघंदा। किरयाने, बेकरी, सब्ज़ी, गोश्त जा दुकान शाम 6 वॻे ताईं खुलियल रहंदा। मेडिकल स्टोर्स ऐं इस्पतालूं 24 कलाक खुलियल रहंदियूं, जॾहिं त तालीमी इदारनि में इम्तिहान मुलतवी कया विया आहिनि ऐं यूनिवर्सिटीज़ बि 8 अगस्त ताईं बंदि कयूं वियूं आहिनि। आगाह कयूं पिया सिंध में कोरोना वायरस जी रोकथाम लाइ अॼु खां 8 अगस्त ताईं जुज़वी लॉकडाउन लॻायो वियो आहे। केतिरनि ई शहरनि में सरकारी हुकुमनि ते अमल न थियो आहे। कारोबार ऐं ट्रांसपोर्ट बि खुलियल आहे, जॾहिं त SOPs खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे। टंडो गुलाम हैदर जी सूरतहाल मालूम कंदासीं। लाइन ते मौजूदु आहे नूर हसन। जी नूर हसन, छा तफ़सील आहिनि? हाँ जी बशारत, बिल्कुलु जेको हींअर कोरोना वायरस इहा थी लहर हली रही आहे, चौथी लहर हली रही आहे, इन खे जेको सो रोकथाम जे लाइ सिंध हुकूमत लॉकडाउन जो ऐलान कयो आहे, जंहिंखे टंडो गुलाम हैदर जी इंतिज़ामिया हिन टंडो गुलाम हैदर में हर हफ़्ते मालपीड़ी लॻंदी आहे, जेका बंदि कराई वई आहे ऐं हुते वॾी पुलिस नफ़री बीहारे वापारियुनि ऐं तोड़े ॿियनि माण्हुनि खे अच वञ खे रोकियो पियो वञे। ऐं उनखां अलावा टंडो गुलाम हैदर जे नंढनि शहरनि में बि, मोया में ऐं ॿियनि शहरनि में बि मुकमिल लॉकडाउन। जी ठीकु आहे नूर हसन, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ। नाज़रीन, अवां ताईं ख़बर पहुचायूं पिया सिंध में कोरोना वायरस जी रोकथाम लाइ अॼु खां 8 अगस्त ताईं जुज़वी लॉकडाउन लॻायो वियो आहे। कराची, हैदराबाद, नवाबशाह, मिरपुखा समेत नंढनि वॾनि शहरनि में गैर ज़रूरी तौर घरनि खां ॿाहिरि निकिरण ऐं मोटरसाइकिल जी ॿेल सवारी ते पाबंदी लॻाई वई आहे।